अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शाह लतीफ़ वतन परस्त इनकलाबी शाइर जे उनवान हेठा ख़ूबसूरत लेखक ऐं क़ौमी कारकुन सारंग जोयो जो लिखियल लेख अवां जे समातन जी नज़र करियूं था। सिंध जी ॾाहप जो आलिमियो चइजे या ॿियो कुझु जो सिंध जी क़ौमी सुञाणप ऐं अलामत शाह अब्दुल लतीफ़ भिटाए खे नाम निहाद दानिशवरनि पारां उन दौर जी इस्टेब्लिशमेंट जो माण्हू करार ॾिनो वियो आहे, जंहिं लाइ दलील इहो ॾिनो वियो आहे त शाह लतीफ़ जो उन वक़्तु इस्टेब्लिशमेंट जे अहम माण्हू हाशिम ठठवी सां दोस्ती वारो तालुक़ु हो, जेका ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे, छो त मुंहिंजे मुताले मूजिबि हाशिम ठठवी शाह लतीफ़ जो सख़्तु मुख़ालिफ़ हो। साईं GM सैद बि पंहिंजे किताब पैगाम लतीफ़ में इहो लिखियो आहे त हिकु भेरे शाह लतीफ़ मकली में मंदर जी हाज़िरी भरी हुई। मंदर जे संभालींदड़ लतीफ़ साईं खे तिलक लॻायो हो ऐं जॾहिं लतीफ़ साईं ॿाहिरि निकितो त हाशिम ठठवीअ जे तालिबनि लतीफ़ साईं जो अची घेरो कयो ऐं लतीफ़ साईं खे हिंदू सम्झी चयाऊंसि त असां तोखे मुस्लमान कंदासीं त लतीफ़ साईं खेनि चयो त हलो भले मूंखे मुस्लमान कयो, जिते उहे तालिब शाह लतीफ़ खे हाशिम ठठवी वटि वठी विया ऐं जॾहिं लतीफ़ साईं खे हाशिम ठठवी मुस्लमान करण लाइ संसद तोहर कराइण जो चयो त शाह लतीफ़ हाशिम ठठवी खे नालो खणी मुखातिब थींदे चयो त हाशिम ठठवी तूं हिकु मुस्लमान खे मुस्लमान कीअं थो करे सघीं, जिते हाशिम ठठवी पंहिंजे माण्हुनि ज़रिए लतीफ़ साईं ख़िलाफ़ जुलूस कढी संसि तज़लील कई हुई। उहा लतीफ़ साईं जी हाशिम ठठवी सां पहिरीं मुलाक़ात हुई, पर उनखां पोइ बि लतीफ़ साईं जी हाशिम ठठवी जे उस्ताद मोइन ठठवी सां दोस्ती ऐं शहीद शाही नाइद सां वेझड़ाई हुजण जे करे बि हाशिम ठठवी लतीफ़ साईं जो कटर मुख़ालिफ़ हो। जंहिंजो हिकु मिसाल इहो बि आहे त हाशिम ठठवी वहदतुल शहूद जो पोइ लॻो हो, जॾहिं त लतीफ़ साईं शाही नाइद ऐं मोइन ठठवी वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जा हुआ। उन करे हाशिम ठठवी लतीफ़ जो कटर मुख़ालिफ़ हो। उन जे बावजूदि बि चइजे त लतीफ़ हाशिम ठठवी जो दोस्त हो, उन करे हूअ इस्टेब्लिशमेंट जो माण्हू हो त उन माण्हू ते कहिड़ी मयार ॾिजे। उन ते मूंखे हिकु वाक़ियो यादि थो अचे, शायदि किथे पढ़ियो हुयुमि त ज़ियाउल हक़ जे दौर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते सरकार पारां बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो हो त शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी ज़रिए माण्हुनि खे मुल्क ऐं इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ भड़काए थो। उन्हनि अक़ल जे अंधनि खे एतिरी बि ॼाण न हुई त शाह लतीफ़ 3 सदियूं अॻु जो इनकलाबी शाइर हो। उहे त हुआ इस्टेब्लिशमेंट जा माण्हू जिन खे घटि में घटि एतिरी त ख़बर हुई त शाह लतीफ़ हिकु इनकलाबी शाइर आहे। उनजी शाइरी पढ़ी माण्हू मुल्क खां बग़ावत पिया कनि, पर अफ़सोस त उन दानिश्वर जी सोच ते कजे थो जंहिंजा हवास एतिरा त ख़ता थी विया जो लतीफ़ जहिड़े इनकलाबी ऐं बाग़ी शाइर खे इस्टेब्लिशमेंट जो माण्हू करार पियो ॾिए। मोहतरम साईं दिलशाद भुट्टे सीनियर बदर अबड़े ऐं मुंहिंजी तहक़ीक़ मूजिबि शाह लतीफ़ शहीद शाह इनायत जे साम्राज मुख़ालिफ़ तहरीक जो न सिर्फ़ु मेंबर हो, पर उन जदोजहद जो हिसो बि रहियो हो, जंहिंजी शाहिदी संदसि कलाम जी सुर रामकली जमन कल्याण खाहुड़ी ऐं सुर केॾारे जे केतिरनि ई बैतनि में मिले थी, जिन में शाह लतीफ़ शहीद शाह इनायत जे मुग़ल साम्राज ख़िलाफ़ कयल गोरिला जंग में ज़ख़्मी थियल जोधन जे ज़िक्र करण खां वठी उन जे रूपोशन राज़दारी वारनि अमलनि जो चिटी तरह ज़िक्र कयो आहे। मोहतरम बदर अबड़ो पंहिंजे तहक़ीक़ी किताब सिंध जो शाह में इहा दावा कंदे लिखे थो त शाह लतीफ़ शाह इनायत जी तहरीक जो हिसो बणिजी उन्हनि गोरिलनि सां गॾु रूपोशन में पिणु गुज़ारियो आहे, जंहिंजो ज़िक्र शाह लतीफ़ सुर रामकली जे दास्तान ॿिए में कयो आहे, जंहिंमें शाह लतीफ़ पूरा 12 बैत चया आहिनि, जेके दरअसल शाह लतीफ़ उन्हनि इनकलाबी गोरिलनि सां रूपोशी वारी हालत में रहण दौरान चया हुआ। आउं पंहिंजे मुताले ऐं तहक़ीक़ जे आधार ते बदर अबड़े जी मथीं राय सां मुतफ़िक़ आहियां त शाह लतीफ़ शहीद शाह इनायत जी तहरीक जो न सिर्फ़ु हिमायती हो, पर शाह साईं उन तहरीक जो हिसो पिणु हो, जंहिं हवाले सां मुख़्तलिफ़ रिवायतुनि में बि बयानु कयो वियो आहे त शाह लतीफ़ जो शहीद शाह इनायत सां कुझु मुलाक़ातूं बि थियल आहिनि, ख़ासि तौर ते जॾहिं शाह लतीफ़ पंहिंजे तड़ ॾाॾे शाह करीम बुलड़ी वारे जी मज़ार पकी कराइण ऐं उन ते काशी जो कमु कराइण बुलड़ी करीम आयो हो, ऐं जॾहिं पाण उन वक़्तु ठटे जे वॾे आलम मोइन ठठवी सां मुलाक़ात करणु आयो हो, उन दौरान संस मुलाक़ातूं शाह इनायत सां थियूं हुयूं।
हिते पाण उन्हनि रिवायतनि खे खणी न बि मञियो, पर शाह लतीफ़ जी शाइरी में जेको शाही इनायत उन जी तहरीक सां संदसि वेझड़ाई जूं शाहिदियूं ऐं साबितियूं मिलनि थियूं, उहे अहम सबूत आहिनि। संदसि वतन दोस्ती ऐं इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ हुजण जूं उन्हनि साबितियुनि जा कुझु मिसाल शाह जे बैतनि जी सूरत में हेठि ॾिजनि था। क़यम कापड़ियुनि जी पहिरें ॾींहं परूड़, सघा साइतन हिकिड़ी चारे पहर चूर, सदाई सेद चए हुअन सनासी मिसूर, जोगी साण ज़रूरु लिका भुणन लोक में, टे ॾींहं टिमकाइनि दुहियूं दायरनि में, मेड़ियूं किड़ज काठियूं जोगीअ जलाइनि, संदियूं खामण ख़बरूं आदेश न आहिनि, ॻुझ न ॻाल्हाइनि लिका भुणन लोक में, अॼु न उताकनि में तालिब तंवारिन, आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारिन, जे जीव खे चियारिन से लाहूती लॾे विया, कान्यारा कुणकनि जीअं लोह लिङनि में, मोहबत जे मैदान में पिया लाल लुछनि, पाणे ॿधनि पटियूं पाणे चिकिया कनि, वटां वाढोड़ियनि रही अचिजे रातड़ी। अहिड़ा ॿिया बि केतिरा ई बैत आहिनि जेके साबित कनि था त लतीफ़ साईं वतन परस्त ऐं आज़ादी पसंदि इनकलाबी शाइर हो ऐं वतन जे हुक्मरान तोड़े इस्टेब्लिशमेंट सां न सिर्फ़ु अमली तौर ते हुन बग़ावत कई, पर पंहिंजी शाइरी ज़रिए इस्टेब्लिशमेंट ऐं वक़्त जे हुक्मरान सां बग़ावत करणु ऐं कंहिं बि सूरत में उनजे आॾो न झुकण जो सबक़ु पिणु ॾिनो आहे। उनखां सवाइ हुक्मरान पारां फ़ारसी ॿोली मढ़ण वारे अमल जी बि मुख़ालिफ़त कई आहे। जॾहिं त शाह लतीफ़ पाण फ़ारसी जो वॾो ॼाणू हो, जंहिंजो इज़हार शाह साईं हिन रीत कयो आहे त गोलो तोए ग़ुलाम जेतो सिखी फ़ारसी, उञो तां आब घुरे बुखियो तां ताम, आमन सदो आम ख़ासनि मझा न थिए। शाह साईं जी वतन दोस्ती ऐं हुबल वतनी हुजण जी शायदि सुर मारी मां बि मिले थी। अलस्त बिरबिकुम जॾहिं कन पियोम, कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम, तहीं वेर कयोम वचन वेढ़ी चनसी। इहा न मारन रीत जे सेण मटाइनि सोन ते, अची अमरकोट में कंदिस कान कुरीत, पखन जी प्रीत माड़िन सीन मटियां, जे हा जे तेहा मूं मारो मञिया, मूं जॾियूं मलीर में चूंडिन मोक में हा, मुंहिंजी आह इहा कॾहिं किराईंदी कोट खे, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, गोर मुंहिंजी सुमरा कज पवारनि पास, ॾिज ॾाॾाणे ॾेह जी मझां वरड़िन वास, मुयाई जियास जे वञे मिढ़ मलीर ॾे। मथे पेश कयल समूरनि शाहिदनि ऐं दलीलनि मूजिबि शाह साईं जेको सुर मारे में हुबल वतनी जो बरमला इज़हार ऐं वक़्त जे हुक्मरान इस्टेब्लिशमेंट सां बग़ावत जो जेको दर्स ॾिनो आहे, उहो लतीफ़ साईं खे हिकु इनकलाबी आज़ादी पसंदि ऐं वतन दोस्त शाइर साबित करे थो। उनजे बावजूदि बि के नाम निहाद लतीफ़ साईं खे इस्टेब्लिशमेंट जो हामी ॼाणनि था त उन लाइ लतीफ़ जूं ही सिटूं ई काफ़ी आहिनि त सॼण ऐं साणे कह अणासी विसरे, हैफ़ तिनी होए वतन जिन विसारियो। लाखीणे लतीफ़ खे भेटाउनि जा गुलाब अछण लाइ ही असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। क़ौमी कारकुन सिंध लाइ जा खोड़ींदड़ नुचवान लिखारी सारंग जोयो जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।